दादू जी अदालत झेड़े जे केस में ॿिनि जवाबदारनि खे 3 साल क़ैद ऐं 50,000 रुपया ॾंढ जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। असिस्टेंट सेशन जज 2 मेहर एट दादू सैयद अहसन हैदर शाह जज जी अदालत थाणो जोही ॾोह कलम 324 337 FV वारे केस जी ॿुधणी कई। ॾोह साबित थियण ते अदालत ॿिनि जवाबदारनि परियल पुट रखियल पंवर ऐं अब्दुल हकीम पुट पुनहल पंवर खे 3 साल क़ैद ऐं 50,000 रुपया धिके नसीर खे अदा करण जो हुकुम जारी करे छॾियो। 1 सालक जवाबदार मथां नसरुल्ला पंवर जी फ़रियाद ते जोही थाणे ते केस दाख़िल हुयो। साॻी अदालत गुनाह नंबर 60/2021 थाणो जोही में जवाबदार परियल पुट रखियल पंवर खे 3 साल क़ैद ऐं 20,000 रुपया ॾंढ जो फ़ैसिलो ॿुधायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।